इजाज़त छॾो असांखे आगाह करियो। नाज़रीन, सिजावल में सिंध हुकूमत पारां स्टॉल क़ाइमु करे अटो 65 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां विकिरो करण खां पोइ रहवासियुनि में ख़ुशीअ जी लहर पखिड़िजी वई आहे। वधीक तफ़सील इमदाद पठान जी रिपोर्ट में। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां ऐलानियल 65 रुपया किलो फी अटो जो है उन स्टॉल लगाया विया आहिनि। छो त अटे की क्वालिटी जेका उहा कीअं आहे, गॾोगॾु जेको स्टॉल लगायल मालिक जो वेठल आहे उन खां पुछूं था त हिते हिन अटे जे अचण खां पोयां माण्हुनि में केतिरी ख़ुशी पैदा थी आहे ऐं हिते घणी कोटा आहे ऐं हिते मतिलबु घणा माण्हू आहिनि जेके अटो ख़रीद करण लाइ अचनि था ऐं हिते जी ज़रूरत घणी आहे, हिननि खे अटो घणो ॾिनो पियो वञे। थैली मिली है पर खाने में बेहतरीन है। हाँ बिल्कुल सही है, सही है। न तौर बिल्कुल पूरी है, 10 किलो पूरी है। लगे तो ये जेकी कया हुकूमत से गरीबन ला सवलात कई है, असांखे हू न का बेहतर ये सही तो लगे। कहिड़े तरीक़े सां हिते माना वापार हले पियो, केतिरो ज़ुल्म आहे, छा ॾिसी कहिड़ो थो शहर जो चेक एंड बैलेंस ॾिसे थो, सही आहे न, इहो ज़ुल्म आहे। टारगेट असांजो तक़रीबन 2.5 थी वियो आहे। माण्हू त जाम था अचनि पिया, हाणे जेतिरो असांखे फुलफिल मदो आहे ओतिरो फुलफिल माण्हू खे ॾींदा। 300 ताईं थेला रोज़मर्रा जे हिसाब सां ॾिना वञनि। कॾहिं माण्हू रोड जो शिकार आहिनि ऐं असांखे जेको आहे उहो अटे जो जेको आहे कोटा वधाए ॾिने। कैमरामैन राज पठान सां गॾु इमदाद पठान, धरती टीवी न्यूज़।